नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राह इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन तव्हांखे पसंदीदी सुही आहे त अॼु सूरत यासीन जा कुछ फ़ज़ाइल तव्हांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि ऐं सूरत यासीन जी फज़ीलत जे बारे में जेके नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जा फ़रमान मुबारक आहिनि, अहादीस मुबारका में जेके यासीन शरीफ़ जा फ़ज़ाइल आया आहिनि उहे तव्हांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि। जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त जल्दी असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। प्यारा दोस्तों, यासीन शरीफ़ जूं काफ़ी फ़ज़ीलतूं आहिनि। अहादीस मुबारका में यासीन शरीफ़ जा काफ़ी फ़ज़ाइल बयान कया विया आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो त सूरत यासीन शरीफ़ क़ुरान पाक जी दिलि आहे, जेको हिन खे अल्लाह पाक जी रज़ा जे लाइ ऐं आख़िरत जी बहितरी जे लाइ पढ़ंदो त उन जी मग़फ़िरत कई वेंदी। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो त बेशक हर शइ जी हिकु दिलि आहे ऐं क़ुरान पाक जी दिलि सूरत यासीन आहे। जेको हिकु भेरो सूरत यासीन पढ़ंदो त उन जे लाइ 10 भेरा क़ुरान पाक पढ़ण जो सवाब लिखियो वेंदो। ऐं हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मुंहिंजी उम्मत जे हर माण्हू जी दिलि में सूरह यासीन हुजे। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो त जेको शख़्स हर राति यासीन शरीफ़ जी तिलावत कंदो रहियो, पोइ जॾहिं मरी वियो त शहीद थी मरंदो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो त जंहिं जुमे जी राति यासीन शरीफ़ जी तिलावत कई उन जी मग़फ़िरत कई वेंदी। त प्यारा दोस्तों, सूरत यासीन जे मुतअल्लिक़ अहादीस मुबारका में जेकी फज़ीलतूं आयूं आहिनि, यकीनन उन्हनि जी काफ़ी तादाद आहे, लेकिन मुख़्तसिर अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जा कुछ फ़रमान मुबारक मूं तव्हांजी खिदमत में अर्ज़ कया, जिन मां वाज़े तौरु साबित थिए थो त यासीन शरीफ़ हिकु पंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो रखे थी। त प्यारा दोस्तों, यासीन शरीफ़ क़ुरान पाक जी दिलि आहे ऐं अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान मुबारक मूं तव्हांजी खिदमत में अर्ज़ कयो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मुंहिंजी हर उम्मत जे माण्हू जी दिलि में सूरह यासीन हुजे। त प्यारा दोस्तों, असांखे घुरिजे त असां पाण सूरह यासीन खे यादि कयूं ऐं पंहिंजे औलाद खे बि यासीन शरीफ़ यादि करायूं ऐं उन्हनि खे पढ़ायूं त यकीनन अल्लाह जे प्यारे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे असां राज़ी करे वठंदासीं। यकीनन जॾहिं अल्लाह जे महबूब जी इहा ख़्वाहिश आहे त यासीन शरीफ़ मुंहिंजी उम्मत जी हर माण्हू जे दिलि में हुजे त यकीनन असां उम्मती आहियूं। असां अल्लाह जे महबूब जे फ़रमान ते अमल कंदासीं त यकीनन अल्लाह जा महबूब ख़ुशि थींदा। जेकॾहिं अल्लाह जा महबूब असां सां राज़ी थी विया त अल्लाह पाक बि राज़ी थी वेंदो। प्यारा दोस्तों, ही मुख़्तसिर मालूमात मूं तव्हांजी खिदमत में अर्ज़ कई। वरी नई मालूमात में तव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।